कांगड़ न्यू हाउसिंग सोसाइटी में कादिर बख्श खासखेली ऐं अमीर अली खासखेली जे तरफां जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्रोग्राम थी गुज़रियो, जंहिंमें सिंध जा मशहूर नात ख़्वान एहतशाम अब्दुल कादरी, उसामा जुनैदी, गुलाम मुजतबा कादरी, अली असगर कादरी, हसन रज़ा कादरी, उमर दराज नक्शबंदी, इरफान निज़ामानी, बहादुर अज़ीमी, बरकत खासखेली, हतफ खासखेली, गुलाम चीलानी ऐं ॿियनि नबी साईं जन जी शान में नात पेश करे पिंडाल में वेठल नबी साईं जे आशिकनि खे झुमाए छॾियो। मशहूर नात ख़्वान एहतशाम अब्दुल कादरी पीर साईं पागारा जन जी शान में चयल मौलूद ते मौजूद हुर जमायत पिंडाल में भेड़ पगारा जा नारा लगाया, जॾहिं त स्टेज जा फराइज़ फ़कीर इरशाद खासखेली ऐं गुडू अतारी संभालिया। महफ़िल मीलाद जे आख़िर में मीलाद ऑर्गेनाइज़ कंदड़ कादिर बख्श खासखेली आयल तमाम नात ख़्वान ऐं हुर जमायत जो थोरो मञियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।